नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानवाण खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे नौशरो फिरोज़ में थींदड़ कन्वेंशन जूं तैयारियूं उरूज ते आहिनि। सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िलो नौशरो फिरोज़ जे अॻुवाण एम ज़फ़र तिगण, अख्तर चांडियो, ज़फ़र एवाण, राणा अब्दुल सत्तार, शहराज खोखर ऐं ॿियनि दावतनामा खणी खानवाण प्रेस क्लब पहुची विया आहिनि। खानवाण प्रेस क्लब जे सरपरस्त आला ग़ुलाम रज़ा सहतो, मज़र कलोड़ो, प्रेस क्लब जे सदर रियाज़ पारस मला, सियासी धुरियन रईस मक़सूद खुशक, हाजी अब्दुल गफ़ार खान ॾैराच, मदनी एक्शन कमेटी जे अॻुवान डॉक्टर शफ़क़त कुंदर, तुफ़ैल खुशक, यूसी चेयरमैन खानवाण ग़ुलाम कबरिया कुंदर, शहरी एहतियात खानवाण जे सदर सैयद आशिक़ अली शाह ऐं ॿियनि सियासी समाजी धुरियन खे कन्वेंशन में शिरकत जी दावत ॾिनी। सिंध जे जर्नलिस्ट काउंसिल खानवाण, मदनी एक्शन कमेटी खानवाण ऐं खानवाण शहर जे सियासी समाजी धुरियन तरफ़ां भरपूर शिरकत करण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।